आई वरी केॾो अल्लाह अल्लाह को बाऊ ॿी टंग पे भञ राई दे ॾिठी तई हालत सॼी टंग गुदड़ो थी वई थी पर मुड़ी नथो आस्ते 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 अल्लाह अरे त ॿी टंग पे भॼे सा जेके आऊं ना हुजा वे 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 अरे थो छात्री मगज फिरी जो त यले चा मार पवई रे मुखे धणी बख्श दे उजुर करण लाइ वञणो हो ओॾे पे वयुसि अरे आऊं तो हुतां हींअर थियो पई अचां ज़ीनत रातो की उते ही आहे ऐं गामू जनाज़े में गॾो धणी बश्क के ख़बर आ त तुंहिंजी टंग भॼी पई आहे हलण का तूं हला कई ऐं तोते को मयार कोन ॾींदो हाय हाय अफ़सोस अधी वीचारी शहज़ादी पंहिंजी न्याणीअ जा हथ बि वीचारी पीला करे न सघी इन शहज़ादी खे मूं चयो हो त मूमल जो संग मूंखे ॾे गामू लाइ पर न ॾाढो नखरो कयसि तो जेको आहे सो मूमल जे क़ाबिलियत वारो गामू न आहे हुन कहिड़ी ग़लत ॻाल्हि कई गामूअ में जेको लछण आहे उन जी तोखे ख़बर आहे हूअं तूं मां हुई मां खे पुट में को बि ऐब नज़र कोन ईंदो आहे हूअं ॿुधो कोन अथई त कांव खे चयूं पंहिंजी प्यारी में प्यारी शइ खणी आ त हू पंहिंजो बच्चो खणी आयो हो सिज हितां खां हुतां उभरी सघे थो बबूरनि में ॿेर थी सघनि था पर तुंहिंजी ऐं ज़ीनत जी सोच न कॾहिं कान बदलबी मुंहिंजे गामू लाइ हा उहो कोन ॿुधो थी त कोरो दिलो पाण खे छां में रखराईंदो आहे इहा ॻाल्हि तूं बि सम्झ ऐं पुट खे बि सम्झाए हाणे बस कर जी थधो थी ॻाल्हायां पई प्यार सां थी वरी तूं मथे उभामंदो थो वञी फज़ीलत कर कुझु तूं जेसि ताईं विढ़ी कोन तेसि ताईं तुंहिंजो खाधो हज़म ई कोन थींदो हाणे ॻोल्ह वञी का बंदूक खणी आ मूंखे पूरो कर पोइ वञी लोक जूं वायूं बटाल कर तूं ऐं बंदूक सां मरंदे नको मूंखे त नथो लॻे हा मूंखे त लॻे थो क़यामत जे ॾींहुं सभिनी जा तॾा वेड़े उन खां पोइ तूं कुझु सोचींदे त हाणे आऊं बि वञा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।